अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद कोसो ऐं हमारी शाहिद कोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अज वरी अपडेट तव्हां सां शेयर करण वारो आहियां। दोस्तों हक़ीक़त पहुचो अॼु जेकियूं मूं नयूं अपडेटां आंदियूं आहिनि तव्हांजे कम जूं आहिनि। दोस्तों अॼु वॾी सिंधी शोबे जूं ॻाल्हियूं खोले तव्हांजो साम्हूं रखण वारो आहियां। सिंधी नवे ड्रामे जूं ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं रखण वारो आहियां ऐं अॼु तव्हांखे इहो ई ॿुधाइण वारो आहियां कुझु ख़ासि ॻाल्हियूं। दोस्तों इन वीडियो खे लास्ट ताईं ज़रूरु ॾिसंदा, जे तव्हां न ॾिसंदव पोइ पछताईंदव। दोस्तों हक़ीक़त पुछो हीअ वीडियो पोइ तव्हांखे न मिलंदी, वीडियो हेठां हली वेंदी, ॿी वीडियोनि जे मथां वरी अची वेंदी। ऐं उन खां पहिरियों नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि, वीडियो स्टार्ट करण खां नंढिड़ो अर्ज़ु इहो आहे त हिन खे लाइक ज़रूरु कयो, हिन वीडियो खे शेयर कयो। अगरि सब्सक्राइब नाहियो कयूं वेठा शाहिद कोसो ब्लॉग यूट्यूब चैनल खे त हाणे सब्सक्राइब करे छॾियो। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों अपडेट जेका अॼु स्टार्ट असां पहिरियों कंदासीं दुलाब खां, जंहिंजा कमेंट बि सभ खां वधीक अची रहिया आहिनि। अॼु तव्हांजे कमेंट जा जवाब बि मां ॾींदुसि। जेका तव्हांजा कल्ह कमेंट आया सभई अॼु रिप्लाई ॾींदुसि। तव्हां इंतज़ारु कयो, तव्हांखे उहे बि जवाब हाणे ई ॾियां थो। लेकिन पहिरियों दुलाब ते नज़र कयूं था। दुलाब जी दोस्तों शूटिंग काफ़ी मुकमिल थी चुकी आहे ऐं कुझु शूटिंग जेका रहे पई उहा जेको आहे बरसाति जे करे बंदि थी वई हुई। ऐं हाणे जेको बंगले जे अंदरि जेका बक़ाया शूटिंग आहे उहा बि बहितरीनु तरीक़े सां थी रही आहे ऐं इन में फरज़ंद मलिक खजू साहब भली डायरेक्शन में कमु करे रहियो आहे। फरज़ंद मलिक खजू साहब पंहिंजो वॾो ज़ोर लॻाए रहियो आहे, वॾी कोशिशि सां जेको आहे शूटिंग मुकमिल करणु चाहे थो, पहिरें स्पेल ऐं ॿिए स्पेल जी। ऐं तमामु जल्द दोस्तों जो टीज़र अचण वारो आहे त काफ़ी शूटिंग थी चुकी आहे। आज़म मेंगल पंहिंजे हिसे जी शूटिंग करे हलियो वियो, ॿियनि अदाकारनि जी जेको आहे शूटिंग हली रही आहे। ऐं तव्हां सां अॼु बि हिकु ड्रामे जी बि अपडेट ॾींदुसि ऐं घणियूं अपडेट आहिनि। अॼु हिन हिकिड़ी वीडियो में मां सोचां थो जेतिरियूं अपडेट आहे तव्हां सां शेयर कीअं कयां ऐं तव्हां खां जेको आहे इहे मिस न थियनि। तॾहिं हिकिड़ी वीडियो में सॼी सिंध जी अपडेट तव्हां सां शेयर रोज़ानो कंदो आहियां। मूंखे ख़बर आहे सभ खां वधीक दोस्तों हर कंहिंखे दुलाब जो इंतज़ारु आहे। दुलाब अहिड़ो ड्रामो आहे जंहिंमें वॾा अदाकार कमु करे रहिया आहिनि। कहाणी बि हिकु ज़बरदस्त आहे ऐं बहितरीनु कहाणी आहे दुलाब जी। ऐं आज़म मेंगल जहिड़ो अदाकार हुजे त को मज़ाक जी ॻाल्हि न आहे दोस्तों, उहो ड्रामो घटि न हूंदो। आज़म मेंगल हिते बि साॻी ज़हर ज़िंदगी वांगुरु कमु करे रहियो आहे। एक्शन बि आहे हिन में, रिएक्शन बि आहे इन ड्रामे में। इन ड्रामे में फ़नी किरदार बि घणो आहे, ॾुख जो किरदार बि घणो आहे। ज़बरदस्त इन में ॾेखारियो वियो आहे दुलाब ड्रामे में। ऐं ॿी तरफ़ दोस्तों जागीर ते जेका टीज़र आया हुया हर कंहिंखे इंतज़ारु हुयो त पुरमो जागीर ड्रामे जो अचे, केटिन वारनि जो त जागीर ड्रामे जी पहिरीं एपिसोड अचे। अॼु उन जी बि अपडेट आई आहे। कल्ह मूं अपडेट शेयर बि कई हुई, लेकिन अॼु वरी तव्हांखे हिते क्लियर करे ॿुधाईंदो हलां। आम्हूं साम्हूं कल्ह मां पिक्चर जे ज़रिए तव्हांखे ॿुधायो हुयो। साईं सलीम राशिदी साहब जेको आहे जंहिंमें उन में उहो बि आहे ऐं जागीर ड्रामे में, ऐं उन इहा ॻाल्हि कई आहे त उन में वॾे जो किरदारु उन कयो आहे। उन चयो त आख़िरी स्पेल ऐं जेका ॿिया स्पेल रहियल आहिनि उहे मुकमिल थियण वारा आहिनि। छाजे करे मुकमिल करे ऐं पोइ जेको आहे जागीर ड्रामे खे हलायो वेंदो। कुझु मुकमिल थी चुका आहिनि, कुझु जी शूटिंग वरी पहिरीं तारीख़ खां स्टार्ट थिए थी पई। हाणे जेकी पहिरीं तारीख़ ईंदी इन पहिरीं तारीख़ ते जागीर ड्रामे जी बक़ाया शूटिंग स्टार्ट थींदी। जेका बक़ाया अदाकार आहिनि उन्हनि जी शूटिंग रहियल आहे उहा स्टार्ट करे पोइ प्रोमो ॾिनो वेंदो। प्रोमो खां पोइ जागीर ड्रामे जो बि पहिरियों एपिसोड हलंदो। हाणे इन में कमेंट अचनि था अंदाज़न केतिरो टाइम लॻी सघे थो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधायां जागीर ड्रामे खे कम से कम 1.5 महीनो लॻी सघे थो एपिसोड अचण में। छाजे करे बक़ाया स्पेल पूरो करनि था, महीनो या 1.5 महीनो इन जे अंदरि इहो अची सघे थो। जॾहिं इहो आयो त पोइ ॾिसजो तव्हां ज़बरदस्त थी वेंदो ऐं बहितरीनु थी वेंदो कमु। ऐं मज़ो बि आयो उन में, तव्हांखे ख़बर आहे मज़ो वरी उते वाठो आहे वॾेरे जो। ऐं वॾेरो वरी तालीम जे हिसाब सां कंहिंखे पढ़णु नथो ॾिए ऐं पंहिंजा हारनि खे ग़ुलामी में रखणु चाहे थो। अहिड़ी कहाणी आहे जागीर ड्रामे जी। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां बक़ाया अॻिते जेका अपडेट्स आहिनि उहो बि तव्हां सां शेयर कयां। ऐं 3 स्पेल जी हवेली ड्रामे जी बि शूटिंग मुकमिल काफ़ी थी चुकी आहे, थोरी घणी रही आहे। उहा बि हैदराबाद जी ख़ूबसूरत लोकेशननि ते शूटिंग थी रही आहे। हवेली ड्रामो बि हिकु बहितरीनु पंहिंजे वक़्त जो ड्रामो सोशल हली रहियो आहे। उन जी बि जेतिरी तारीफ़ कजे घटि आहे। बक़ाया जेका ॿिया ड्रामा आहिनि उन्हनि ते हलूं था। पंहिंजनि जा गद्दार जी काफ़ी ॾींहं वठी मां तव्हांखे अपडेट न ॾिनी। उन जी बि शूटिंग हली रही आहे, लेकिन बरसाति जे करे हाणे उन जी बि शूटिंग रुकिजी चुकी आहे।
उन जो डायरेक्टर वरी लाला फ्याज़ आहे। ऐं ॿिए तरफ़ जेको ड्रामो हली रहियो आहे दोस्तो चंड ग्रहण, उन जो डायरेक्टर हसन शेख आहे जेको नवाज़ जो किरदारु करे रहियो आहे चंड ग्रहण में। उन जी सॼी शूटिंग मुकमिल थियल आहे। नंढो सीरियल ड्रामा आहे इहो। मां इन सां जेको आहे रिमशा शहज़ादी सां बि ॻाल्हायो हुयो, उन सॼी अपडेट उन खां बि वरिती। पोइ क़िस्त में मां वीडियो में तव्हांखे ॿुधायो बि हुयो। उन रिमशा शहज़ादी जो 2024 जो हीउ आख़िरी ड्रामो आहे। वरी अञा ॿियो को नए ड्रामे में हुनजी एंट्री न आहे। थी सघे थो 2025 में रिमशा शहज़ादी वरी को ड्रामो खणे ऐं उन में अदाकारी करे। सॼी अपडेट उन खां मां वरिती, तव्हांखे ॿुधायो बि हुयो। वरी इन लाइ ॿुधायांव थो मथां नवां सब्सक्राइबर आहिनि उन्हनि खे ख़बर न हुजे। रिमशा शहज़ादी भली अदाकारा हुआ जंहिं मीरा जो किरदारु अदा कयो ज़हर ज़िंदगी में। ऐं अहिड़े हिसाब सां ज़बरदस्त उन चयो त असांजो हीउ मुंहिंजो चंड ग्रहण जी शूटिंग हुई आहे कणकनि में ई मुकमिल थी वई, हाणे हली रहियो आहे। हाणे गर्मियूं आहिनि, इन जे करे मां 2025 मथां वरी नए ड्रामे में कंहिं में ज़ाहिर थिया एंट्री आणा। फ़िलहालु को साइन नाहे कयो उन ड्रामो। अहिड़े हिसाब सां चंड ग्रहण जो ड्रामो बि सभिनी खे वणी रहियो आहे। मूंखे ख़ुदि खे एतिरो वणी रहियो आहे अधु खां वधीक चंड ग्रहण ड्रामो। मां उते शाहिद जे बारे में कुझु ॻाल्हि कई त शायदि जेको किरदारु करे रहियो आहे उहो धक सां लोॾे सां बि उॾरी वञी किरे थो। मां मज़ाहिया अंदाज़ में चयो, अगरि उन्हनि खे दिलि आज़ारी थी आहे त माफ़ु कजो भाउ, मज़ाक असां कंदा रहंदा आहियूं, पंहिंजे ऑडियंस खे जो खिलाइण जी कोशिशि कंदा आहियूं। बाक़ी डुबड़ो आहे इहो खैरपुर जो अदाकार आहे जेको शाहिद जो किरदारु अदा करे रहियो आहे। मां सखर जो खैरपुर जो, ॿई वेझा आहियूं, ॿई शाहिद आहियूं। उहो बि शाहिद आहे, मां बि शाहिद आहियां, ॿई वेझा आहियूं। बहरहाल हर कंहिंजी पंहिंजी जेको आहे सोच आहे। उहो जेको आहे बहितरीनु अदाकार आहे, पुराणो अदाकार आहे, पर हिते जो कैरेक्टर आहे हुनजी पर्सनैलिटी अहिड़ी आहे तो डुबड़ो आहे सफ़ा जेको आहे न थोरो ख़र्च करे भली ॻाल्हि आहे, पंहिंजे मथां ख़र्च करणु सुठी ॻाल्हि आहे। को कुदरती बि ईअं हूंदो आहे। मां मज़ाक कयां थो, सीरियस कंहिंखे नथो नुक़सानु पहुचाइणु चाहियां कंहिंजे मौज़ू खे। अगरि कंहिं माण्हू खे अगरि मुंहिंजे तरफ़ां ठेस पहुचे थी त उनखे हथ ॿधी, इहो असां माज़रत चऊं था। बहरहाल असांजी मज़ाकिया तंज़िया तौरु नथा चऊं, मज़ाकिया तौरु। ऐं ॿी तरफ़ दोस्तो जेका काफ़ी ड्रामा नवें जी बि हिकु तयारियूं हली रहियूं आहिनि, उन्हनि जा नाला अञा अनाउंस न आहिनि कया हुया। तमामु जल्द ॿुधूं था त उन्हनि जा नाला अनाउंस थींदा। जीअं उन्हनि जा नाला अनाउंस थी विया उहे बि तव्हांजे साम्हूं ख़बरूं रखंदासीं ऐं तव्हांखे सभु हर वक़्तु असां अपडेट रखंदासीं। सभ खां पहिरियां नवें ड्रामनि जी अपडेट ॾींदा रहंदासीं। कॾहिं बि तव्हांखे असां न छॾंदासीं। मतां तव्हां सोचो त नवें ड्रामनि जी कंहिं ॿिए पासों तव्हांखे ख़बर पवंदी, न, हितां ई शायदि कोसो व्लॉग यूट्यूब चैनल खां ई तव्हांखे ख़बर पवंदी। जॾहिं बि आयो इंशाअल्लाह को ड्रामा जंहिंजी तयारी हलंदी हूंदी, सभ खां पहिरियां असां ई ॿुधाईंदासीं। ऐं जेका अॼु तव्हांजा कमेंट आहिनि, कमेंट बि मां तव्हांजा शामिलु कंदो हलां। कुझु कमेंट आहिनि ॿी मोबाइल सेट में मुंहिंजे पिया आहिनि, इहे बि शामिलु कयूं था। थी सघे थो तव्हांजा को अहिड़ा सुवाल हुजनि उन जवाबु ॾींदुसि। मोहम्मद हाजी दिलि मोकिलियान, पुराणो सब्सक्राइबर आहे असांजो, वॾी महिरबानी अदा। ऐं अलीदाद लिखियो आहे दुलाम ड्रामो कॾहिं ईंदो। अदासीं दुलाम ड्रामे खे सुठो तव्हां कमेंट कयो आहे, महीनो अधु लॻी सघे थो दिलबर। ऐं फारूक चाचड़ दिलि मोकिलियान, वॾियूं महिरबानियूं। मुस्तफ़ा लिखे थो गुड, अदा वॾियूं महिरबानियूं, थैंक यू। ऐं रियाज़ खोसो लिखे थो ज़हर ज़िंदगी ड्रामो कॾहिं ईंदो। रियाज़ भाउ, ज़हर ज़िंदगी त ख़तमु थी चुको आहे। ज़हर ज़िंदगी सीज़न 2 मथां अचे पोइ जॾहिं बि अचे, थी सघे थो न बि अचे। जेको दुलाब अची रहियो आहे न, ईअं सम्झो हीअ ज़हर ज़िंदगी सीज़न 2 ई आहे। इन में साॻे ई अदाकार आहिनि, साॻी कहाणी आहे, सिर्फ़ु इन में रिमशा शहज़ादी न आहे। कहाणी उन सां मिलंदी जुलंदी आहे ज़हर ज़िंदगी सां। असगर थीबो दिलि मोकिलियान, वॾियूं महिरबानियूं जानी, लख कुर्ब। ऐं बक़ाया जेका कमेंट आहिनि उहे पढ़ूं था। अदा मोहम्मद उमर लिखे थो मेरे को आप बहुत सच बोलते हो, जैसा बोलते हो वैसा हो जाता है, इफेक्ट इजी ड्रामा। मतिलबु उहो कुझु इंग्लिश में लिखियो ताईं, थोरे हेॾो होॾे उनजा लफ़्ज़ थिया आहिनि। त उनजो मतिलबु इहो आहे त जेका तव्हां अपडेट ॾींदा उहा सची अपडेट बि ईंदी आहे। जी अदा मोहम्मद उमर साहिबु, वॾियूं महिरबानियूं, वॾियूं लख कुर्ब, मौला तव्हां ख़ुशि रखे। तव्हांजो प्यारो मैसेज, प्यारो कमेंट सां पढ़ियोसीं। जी हाँ अदा, कोशिशि असांजी इहा हूंदी आहे त असांजे सब्सक्राइबरनि ताईं सुठी ऐं सची ॻाल्हि पुॼे। ऐं अब्दुल रहमान दिलि मोकिलिया आहिनि, इन्हनि जो बि वॾियूं महिरबानियूं। बक़ाया ॾिसूं था जेका कमेंट आया आहिनि उहे बि मां सां शामिलु कंदो हलां पंहिंजे चैनल में। ऐं ॿियो दोस्त लिखे थो महबूब अली माजिद ॾिनो, लिखे थो हैदर कादरी जो नंबर ॾियो प्लीज़। अदा जेको आहे न हैदर कादरी कहिड़ो चओ था, हिकिड़ो जेको कॉमेडी कंदो आहे गामू सां गॾु,
उन जो नालो चओ था या हैदर क़ादरी को ॿियो चओ था, थोरो इहो वाज़े कजो। हिकिड़ो मश्किरो आहे न बाबा ग़ुलाम अली गुल मल्हार सां या गामू सां कॉमेडी कंदो आहे, उनखे तेज़ाब सिंधी बि चवंदा आहिनि। मुंहिंजे ख़्याल में असली हैदर क़ादरी उन जो नालो आहे। वधीक हाल वाली जो उन जो नंबर घुरो था त किथां खां ॿिए जो। ऐं मज़हबी जो दिलि मोकिलियान अदा वॾियूं महिरबानियूं ऐं ज़बरदस्त लिखियो अथई अदा शायदि अदा वॾियूं महिरबानियूं मज़हबा दोस्तो। इहो या कमेंट मां जेका तव्हांजा आया मूं स्क्रीनशॉट कढी ऐं तव्हांजा शामिल बि कया ऐं तव्हांखे जवाब बि ॾिना। कंहिं बि दोस्त खे मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त जवाबु टाइम ते मिले ऐं कोई बि दोस्त असांखो चैनल खां मायूस न थिए। हीउ चैनल आहे सिंधी शोबे जे हवाले सां सिंध लेवल ते पहिरियों हीउ चैनल आहे शाहिद खोसो व्लॉग, जंहिंसां हर माण्हू कनेक्ट आहे। डायरेक्टर खां वठी अदाकारनि खां वठी हर दोस्त हर इलाइक़े जो माण्हू असांजे चैनल ते कनेक्ट थियल आहे। हर माण्हू पंहिंजे मोहबत सां ॾिसे थो असांजे चैनल खे। उन्हनि जूं वॾियूं महिरबानियूं ऐं उन्हनि खे इहो अर्ज़ु कंदुसि तव्हां कोशिशि कंदा कयो, अॻिते शेयर कंदा कयो, दोस्तनि खे ॿुधाईंदा कयो असांजे चैनल जे बारे में, जीअं हू बि असांजे चैनल ते अचनि। उन्हनि खां मोबाइल वठी करे पाण बि तव्हां शाहिद खोसो व्लॉग सर्च करे सब्सक्राइब कंदा कयो, प्ले कंदा कयो वीडियोज़, पंहिंजे दोस्तनि ताईं लिंक ज़रूरु शेयर कंदा कयो, जीअं ॿियनि ताईं बि पुॼे असांजी जेको आहे न हीउ सिंध जे कुंड कच्छ कोने में असांजो चैनल पुॼे। जे हाणे बि 21,000 खां मथे प्लस सब्सक्राइबर आहिनि, हर इलाइक़े खां सब्सक्राइबर आहिनि। इंडिया खां बि सिंधी माण्हू जेका असांजा आहिनि राजस्थान खां उहे बि ॾिसंदा आहिनि। सभिनी जूं वॾियूं महिरबानियूं। लेकिन तव्हां कोशिशि कंदा कयो जेतिरो थी सघे असांजे चैनल खे शेयर कंदा कयो। सभु कुझु इहो फ्री हूंदो आहे। सब्सक्राइब कंदा कयो ऐं जेका बि तव्हांजा कमेंट हुजनि कमेंट कयो। इंशाअल्लाह तव्हांखे उहे तव्हांजे सुवालनि जा जवाब तव्हांखे असां वरी नेक्स्ट वीडियो में ॾेई छॾींदासीं। तव्हांखे माना ईअं अकेलो न छॾींदासीं, बर वक़्तु तव्हांखे तव्हांजा कमेंटनि जा जवाब ज़रूरु मिलंदा, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शाहिद खोसो व्लॉग ऐं यूट्यूब चैनल ते ऐं हर अपडेट बर वक़्तु इन चैनल ते। तव्हांखे अगरि अदाकारनि जा नंबर खपेनि त पहिरियों मां जेका नंबर ॾिना उहा प्ले लिस्ट पई आहे, हेठि वञो लिखियलु अथव सिंधी एक्टर फ़ोन नंबर लिस्ट प्ले लिस्ट आहे, उन में सभिनी अदाकारनि जा नंबर आहिनि, वञी चेक करे सघो था। अगरि तव्हांखे मेकिंग वीडियो शूटिंग जा खपेनि त उहा बि प्ले लिस्ट में आहिनि। मेकिंग आज़म मैंगल मेकिंग वीडियो लिखियलु आहे, वञी चेक करे सघो था। अगरि तव्हांखे कंहिं अदाकारनि जा नाला असली नथा अचनि उन्हनि जी बि प्ले लिस्ट आहे, वञी चेक करे सघो था। कहिड़े अदाकार जी कहिड़ो नालो छा आहे, असली हिस्ट्री छा आहे, उहो बि मुंहिंजी प्ले लिस्ट में पियो आहे। मतिलबु प्ले लिस्ट में हर कंहिंजी अलॻि अलॻि ठहियलु आहे। थी सघे थो तव्हां जंहिं शइ ॻोल्हियो था उहा तव्हांखे वीडियो हिते न मिले, प्ले लिस्ट वञी चेक कयो दोस्तो मुंहिंजे चैनल जी। इंशाअल्लाह तव्हांखे उते अहिड़ा कमेंट में अहिड़ा वीडियोज़ मिलंदा जेका तव्हांजे कम जा हूंदा। सभई जेको आहे न प्ले लिस्ट असां अलॻि ठाहे छॾियो इन चैनल ते। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां वरी नेक्स्ट वीडियो में। दुआनि में यादि रखंदा शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़। ज़ोर लॻाए रहियो आहे वरी कोशिशि सां जेको आहे शूटिंग मुकमिल करणु चाहे थो पहिरें स्पेल ऐं ॿिए स्पेल जी, ऐं तमामु जल्द दोस्तों जो टीज़र अचण वारो आहे त काफ़ी शूटिंग थी चुकी आहे। आज़म मैंगल पंहिंजे हिसे जी शूटिंग करे हलियो वियो, ॿियनि अदाकारनि जी जेको आहे शूटिंग हली रही आहे। ऐं तव्हां सां अॼु बि हिकु ड्रामे जी बि अपडेट ॾींदुसि ऐं घणियूं अपडेट आहिनि। अॼु हिन हिकिड़ी वीडियो में मां सोचां थो जेतिरियूं अपडेट आहे तव्हां सां शेयर कीअं कयां ऐं तव्हां खां जेको आहे इहे मिस न थियनि। तॾहिं हिकिड़ी वीडियो में सॼी सिंध जी अपडेट तव्हां सां शेयर रोज़ानो कंदो आहियां। मूंखे ख़बर आहे सभ खां वधीक दोस्तो हर कंहिंखे दुलाब जो इंतज़ारु आहे। दुलाब अहिड़ो ड्रामो आहे जंहिंमें वॾा वॾा अदाकार कमु करे रहिया आहिनि। कहाणी बि हिकु ज़बरदस्त आहे ऐं बहितरीनु कहाणी आहे दुलाब जी। ऐं आज़म मैंगल जहिड़ो अदाकार हुजे त को मज़ाक जी ॻाल्हि न आहे दोस्तो, उहो ड्रामो घटि न हूंदो। आज़म मैंगल हिते बि साॻी ज़हर ज़िंदगी वांगुरु कमु करे रहियो आहे। एक्शन बि आहे हिन में, रिएक्शन बि आहे इन ड्रामे में। इन ड्रामे में फ़नी किरदार बि घणो आहे, ॾुख जो किरदार बि घणो आहे। ज़बरदस्त इन में ॾेखारियो वियो आहे दुलाब ड्रामे में। ऐं ॿी तरफ़ दोस्तो जागीर ते जेका टीज़र आया हुया हर कंहिंखे इंतज़ारु हुयो त पुरमो जागीर ड्रामे जो अचे, केटिन वारनि जो त जागीर ड्रामे जी पहिरीं एपिसोड अचे। अॼु उन जी बि अपडेट आई आहे। कल्ह मूं अपडेट शेयर बि कई हुई, लेकिन अॼु वरी तव्हांखे हिते क्लियर करे ॿुधाईंदो हलां। आम्हूं साम्हूं कल्ह मां पिक्चर जे ज़रिए तव्हांखे ॿुधायो हुयो। साईं सलीम राशिदी साहिबु जेको आहे जंहिंमें उन में उहो बि आहे ऐं जागीर ड्रामे में, ऐं उन इहा ॻाल्हि कई त उन में वॾे जो किरदारु उन कयो आहे। उन चयो त आख़िरी स्पेल ऐं जेका ॿिया स्पेल रहियल आहिनि
उहे मुकमिल थियण वारा आहिनि। छाजे करे मुकमिल करे ऐं पोइ जेको आहे जागीर ड्रामे खे हलायो वेंदो। कुझु मुकमिल थी चुका आहिनि, कुझ जी शूटिंग वरी 1 तारीख़ खां स्टार्ट थिए थी पई। हाणे जेकी 1 तारीख़ ईंदी, इन 1 तारीख़ ते जागीर ड्रामे जी बक़ाया शूटिंग स्टार्ट थींदी। जेका बक़ाया अदाकार आहिनि उन्हनि जी शूटिंग रहियल आहे, उहा स्टार्ट करे पोइ प्रोमो ॾिनो वेंदो। प्रोमो खां पोइ जागीर ड्रामे जो बि पहिरियों एपिसोड हलंदो। हाणे इन में कमेंट अचनि था अंदाज़न केतिरो टाइम लॻी सघे थो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधायां, जागीर ड्रामे खे कम से कम 1.5 महीनो लॻी सघे थो एपिसोड अचण में। छाजे करे बक़ाया स्पेल पूरो करनि था, महीनो या 1.5 महीनो इन जे अंदरि अंदरि इहो अची सघे थो। जॾहिं इहो आयो त पोइ ॾिसिजो तव्हां, ज़बरदस्त थी वेंदो ऐं बहितरीनु थी वेंदो कमु। ऐं मज़ो बि आयो, उन में तव्हांखे ख़बर आहे मज़ो वरी उते वाठो आहे वॾेरे जो। ऐं वॾेरो वरी तालीम जे हिसाब सां कंहिंखे पढ़णु नथो ॾिए ऐं पंहिंजा हारनि खे ग़ुलामी में रखणु चाहे थो। अहिड़ी कहाणी आहे जागीर ड्रामे जी। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां बक़ाया अॻिते जेका अपडेट्स आहिनि उहो बि तव्हां सां शेयर कयां। ऐं 3 स्पेल जी हवेली ड्रामे जी बि शूटिंग मुकमिल काफ़ी थी चुकी आहे, थोरी घणी रही आहे। उहा बि हैदराबाद जी ख़ूबसूरत लोकेशननि ते शूटिंग थी रही आहे। हवेली ड्रामो बि हिकु बहितरीनु पंहिंजे वक़्त जो ड्रामो सोप सीरियल हली रहियो आहे। उन जी बि जेतिरी तारीफ़ कजे घटि आहे। बक़ाया जेका ॿिया ड्रामा आहिनि उन्हनि ते हलूं था। पंहिंजनि जा गद्दार जी काफ़ी ॾींहं वठी मां तव्हांखे अपडेट न ॾिनी। उन जी बि शूटिंग हली रही आहे, लेकिन बरसाति जे करे हाणे उन जी बि शूटिंग रुकिजी चुकी आहे। उन जो डायरेक्टर वरी लाला फयाज़ आहे। ऐं ॿिए तरफ़ जेको ड्रामो हली रहियो आहे दोस्तो, चंद्र ग्रहण, उन जो डायरेक्टर हसन शेख आहे, जेको नवाज़ जो किरदारु करे रहियो आहे चंद्र ग्रहण में। उन जी सॼी शूटिंग मुकमिल थियल आहे। नंढो सीरियल ड्रामा आहे इहो। मां इन सां जेको आहे रिमशा शहज़ादी सां बि ॻाल्हायो हुयो, उन सॼी अपडेट उन खां बि वरिती। पोइ किस्त में मां वीडियो में तव्हांखे ॿुधायो बि हुयो। उन रिमशा शहज़ादी जो 2024 जो हीउ आख़िरी ड्रामो आहे। वरी अञा ॿियो को नए ड्रामे में हुनजी एंट्री न आहे। थी सघे थो 2025 में रिमशा शहज़ादी वरी को ड्रामो खणे ऐं उन में अदाकारी करे। सॼी अपडेट उन खां मां वरिती, तव्हांखे ॿुधायो बि हुयो। वरी इन लाइ ॿुधायांव थो, मथां नवां सब्सक्राइबर आहिनि उन्हनि खे ख़बर न हुजे। रिमशा शहज़ादी भली अदाकारा हुआ, जंहिं मीरा जो किरदारु अदा कयो ज़हर ज़िंदगी में। ऐं अहिड़े हिसाब सां ज़बरदस्त उन चयो त असांजो हीउ मुंहिंजो चंद्र ग्रहण जी शूटिंग हुई आहे कणकनि में ई मुकमिल थी वई, हाणे हली रहियो आहे। हाणे गर्मियूं आहिनि, इन जे करे मां 2025 मथां वरी नए ड्रामे में कंहिं में ज़ाहिर थिया एंट्री आणा। फ़िलहालु को साइन नाहे कयो उन ड्रामो। अहिड़े हिसाब सां चंद्र ग्रहण जो ड्रामो बि सभिनी खे वणी रहियो आहे। मूंखे ख़ुदि खे एतिरो वणी रहियो आहे अधु खां वधीक चंद्र ग्रहण ड्रामो। मां उते शाहिद जे बारे में कुझु ॻाल्हि कई त शायदि जेको किरदारु करे रहियो आहे उहो धक सां लोॾे सां बि उॾरी वञी किरे थो। मां मज़ाक़िया अंदाज़ में चयो, अगरि उन्हनि खे दिलि आज़ारी थी आहे त माफ़ु कजो भाउ, मज़ाक़ असां कंदा रहंदा आहियूं, पंहिंजे ऑडियंस खे जो खिलाइण जी कोशिशि कंदा आहियूं। बाक़ी डुबड़ो आहे, इहो ख़ैरपुर जो अदाकार आहे जेको शाहिद जो किरदारु अदा करे रहियो आहे। मां सखर जो ख़ैरपुर जो, ॿई वेझा आहियूं, ॿई शाहिद आहियूं। उहो बि शाहिद आहे, मां बि शाहिद आहियां, ॿई वेझा आहियूं। बहरहाल हर कंहिंजी पंहिंजी जेको आहे सोच आहे। उहो जेको आहे बहितरीनु अदाकार आहे, पुराणो अदाकार आहे, पर हिते जो कैरेक्टर आहे हुनजी पर्सनैलिटी अहिड़ी आहे तो डुबड़ो आहे सफ़ा। जेको आहे न थोरो ख़र्चु करे भली ॻाल्हि आहे, पंहिंजे मथां ख़र्चु करणु सुठी ॻाल्हि आहे। को कुदरती बि ईअं हूंदो आहे। मां मज़ाक़ कयां थो, सीरियस कंहिंखे नथो नुक़सानु पहुचाइणु चाहियां। कंहिंजे मौज़ू खे अगरि कंहिं माण्हू खे अगरि मुंहिंजे तरफ़ां ठेस पहुचे थी त उनखे हथ ॿधी, इहो असां माज़रत चऊं था। बहरहाल असां मज़ाक़िया तंज़िया तौरु नथा चऊं, मज़ाक़िया तौरु। ऐं ॿी तरफ़ दोस्तो जेका काफ़ी ड्रामा नवें जी बि हिकु तयारियूं हली रहियूं आहिनि, उन्हनि जा नाला अञा अनाउंस न कया हुया। तमामु जल्द ॿुधूं था त उन्हनि जा नाला अनाउंस थींदा। जीअं उन्हनि जा नाला अनाउंस थी विया उहे बि तव्हांजे साम्हूं ख़बरूं रखंदासीं ऐं तव्हांखे सभु हर वक़्तु असां अपडेट रखंदासीं। सभ खां पहिरियां नवें ड्रामनि जी अपडेट ॾींदा रहंदासीं। कॾहिं बि तव्हांखे असां न छॾंदासीं। मतां तव्हां सोचो त नवें ड्रामनि जी कंहिं ॿिए पासों तव्हांखे ख़बर पवंदी, न, हितां ई शायदि को व्लॉग यूट्यूब चैनल खां ई तव्हांखे ख़बर पवंदी। जॾहिं बि आयो इंशाअल्लाह को ड्रामा जंहिंजी तयारी हलंदी हूंदी, सभ खां पहिरियां असां ई ॿुधाईंदासीं। ऐं जेका अॼु तव्हांजा कमेंट आहिनि, कमेंट बि मां तव्हांजा शामिलु कंदो हलां। कुझु कमेंट आहिनि ॿी मोबाइल सेट में मुंहिंजे पिया आहिनि, इहे बि शामिलु कयूं था। थी सघे थो तव्हांजा को अहिड़ा सुवाल हुजनि उन जवाबु ॾींदुसि। मोहम्मद हाजी दिलि मोकिलिया आहिनि, पुराणो सब्सक्राइबर आहे असांजो, वॾी महिरबानी अदा। ऐं अलीदाद लिखियो आहे, दुलाम ड्रामो कॾहिं ईंदो? अदासीं दुलाम ड्रामे खे सुठो तव्हां कमेंट कयो आहे, महीनो अधु लॻी सघे थो दिलबर। ऐं फारूक चाचड़ दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। मुस्तफ़ा लिखे थो गुड, अदा वॾियूं महिरबानियूं, थैंक यू।
ऐं रियाज़ खोसो लिखे थो ज़हर ज़िंदगी ड्रामो कॾहिं ईंदो। रियाज़ भाउ ज़हर ज़िंदगी त ख़तमु थी चुको आहे। ज़हर ज़िंदगी सीज़न 2 मथां अचे पोइ जॾहिं बि अचे, थी सघे थो न बि अचे। जेको दुलाब अची रहियो आहे न, ईअं सम्झो ही ज़हर ज़िंदगी सीज़न 2 ई आहे। इन में साॻे ई अदाकार आहिनि, साॻी कहाणी आहे, सिर्फ़ु इन में रिविशा शहज़ादी न आहे। कहाणी उन सां मिलंदी जुलंदी आहे ज़हर ज़िंदगी सां। असगर थीबो दिलि मोकिलियान, वॾी महिरबानी जानी, लख कुर्ब। ऐं बक़ाया जेका कमेंट आहिनि उहे पढ़ूं था। अदा मोहम्मद उमर लिखे तो मेरे को आप बहुत सच बोलते हो, जैसा बोलते हो वैसा हो जाता है, इफेक्ट इजी ड्रामा। मतलब वो कुछ इंग्लिश में लिखो ताईं थोड़े हेॾो होॾे उन लफ़्ज़ थिया आहिनि। त लिखे उन जो मतिलबु इहो आहे त जेका तव्हां अपडेट ॾींदा उहा सची अपडेट बि ईंदी आहे। जी अदा मोहम्मद उमर साहिबु, वॾियूं महिरबानियूं, वॾियूं लख कुर्ब, मौला तव्हां ख़ुशि रखे। तव्हांजो प्यारो मैसेज, प्यारो कमेंट सां पढ़ियोसीं। जी हाँ अदा, कोशिशि असांजी इहा हूंदी आहे त असांजे सब्सक्राइबरनि ताईं सुठी ऐं सची ॻाल्हि पुॼे। ऐं अब्दुल रहमान दिलि मोकिलिया आहिनि, इन्हनि जो बि वॾियूं महिरबानियूं। बक़ाया ॾिसूं था जेका कमेंट आया आहिनि उहे बि मां सां शामिलु कंदो आहियां पंहिंजे चैनल में। ऐं ॿियो दोस्त लिखे थो महबूब अली, हा महबूब अली माजिद ॾिनो, लिखे थो हैदर कादरी जो नंबर ॾियो प्लीज़। अदा जेको आहे न हैदर कादरी कहिड़ो चओ था? हिकिड़ो जेको कॉमेडी कंदो आहे गामू सां गॾु, उन जो नालो चओ था या हैदर कादरी को ॿियो चओ था? थोरो इहो वाज़े कजो। हिकिड़ो मश्किरो आहे न बाबा गुलाम अली गुल मलाह सां या गामू सां कॉमेडी कंदो आहे, उनखे तेज़ाब सिंधी बि चवंदा आहिनि मुंहिंजे ख़्याल में। असली हैदर कादरी उन जो नालो आहे। वधीक हाल वाली जो उन जो नंबर घुरो था त किथां खां ॿिए जो। ऐं मज़हबी जो दिलि मोकिलिया आहिनि, अदा वॾियूं महिरबानियूं। ऐं ज़बरदस्त लिखियो अथई, अदा शायदि अदा वॾियूं महिरबानियूं मज़हबा। दोस्तो इहो या कमेंट मां जेका तव्हांजा आया, मूं स्क्रीनशॉट कढी ऐं तव्हांजा शामिलु बि कया ऐं तव्हांखे जवाब बि ॾिना। कंहिं बि दोस्त खे मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त जवाबु टाइम ते मिले ऐं कोई बि दोस्त असांखां चैनल खां मायूस न थिए। हीउ चैनल आहे सिंधी शोबे जे हवाले सां सिंध लेवल ते पहिरियों हीउ चैनल आहे शाहिद खोसो व्लॉग, जंहिंसां हर माण्हू कनेक्ट आहे। डायरेक्टर खां वठी अदाकारनि खां वठी हर दोस्त, हर इलाइक़े जो माण्हू असांजे चैनल ते कनेक्ट थियल आहे। हर माण्हू पंहिंजे मुहबत सां ॾिसे थो असांजे चैनल खे। उन्हनि जूं वॾियूं महिरबानियूं। ऐं उन्हनि खे इहो अर्ज़ु कंदुसि, तव्हां कोशिशि कंदा कयो, अॻिते शेयर कंदा कयो, दोस्तनि खे ॿुधाईंदा कयो असांजे चैनल जे बारे में, जीअं हू बि असांजे चैनल ते अचनि। उन्हनि खां मोबाइल वठी करे पाण बि तव्हां शाहिद खोसो व्लॉग सर्च करे सब्सक्राइब कंदा कयो, प्ले कंदा कयो वीडियोज़, पंहिंजे दोस्तनि ताईं लिंक ज़रूरु शेयर कंदा कयो, जीअं ॿियनि ताईं बि पुॼे असांजी जेको आहे न हीउ सिंध जे कुंड कच्छ कोने में असांजो चैनल पुॼे। जे हाणे बि 21,000 खां मथे प्लस सब्सक्राइबर आहिनि, हर इलाइक़े खां सब्सक्राइबर आहिनि। इंडिया खां बि सिंधी माण्हू जेका असांजा आहिनि, राजस्थान खां, उहे बि ॾिसंदा आहिनि। सभिनी जूं वॾियूं महिरबानियूं। लेकिन तव्हां कोशिशि कंदा कयो जेतिरो थी सघे असांजे चैनल खे शेयर कंदा कयो। सभु कुझु इहो फ्री हूंदो आहे। सब्सक्राइब कंदा कयो ऐं जेका बि तव्हांजा कमेंट हुजनि कमेंट कयो। इंशाअल्लाह तव्हांखे उहे तव्हांजे सुवालनि जा जवाब तव्हांखे असां वरी नेक्स्ट वीडियो में ॾेई छॾींदासीं। तव्हांखे माना ईअं अकेलो न छॾींदासीं, बर वक़्तु तव्हांखे तव्हांजा कमेंटनि जा जवाब ज़रूरु मिलंदा, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शाहिद खोसो व्लॉग ऐं यूट्यूब चैनल ते। ऐं हर अपडेट बर वक़्तु इन चैनल ते। तव्हांखे अगरि अदाकारनि जा नंबर खपेनि त पहिरियों मां जेका नंबर ॾिना उहा प्ले लिस्ट पई आहे, हेठि वञो, लिखियलु अथव सिंधी एक्टर फ़ोन नंबर लिस्ट, प्ले लिस्ट आहे, उन में सभिनी अदाकारनि जा नंबर आहिनि, वञी चेक करे सघो था। अगरि तव्हांखे मेकिंग वीडियो शूटिंग जा खपेनि त उहा बि प्ले लिस्ट में आहिनि। मेकिंग आज़म मैंगल मेकिंग वीडियो लिखियलु आहे, वञी चेक करे सघो था। अगरि तव्हांखे कंहिं अदाकारनि जा नाला असली नथा अचनि, उन्हनि जी बि प्ले लिस्ट आहे, वञी चेक करे सघो था। कहिड़े अदाकार जी कहिड़ो नालो छा आहे, असली हिस्ट्री छा आहे, उहो बि मुंहिंजी प्ले लिस्ट में पियो आहे। मतिलबु प्ले लिस्ट में हर कंहिंजी अलॻि अलॻि ठहियलु आहे। थी सघे थो तव्हां जंहिं शइ ॻोल्हियो था उहा तव्हांखे वीडियो हिते न मिले, प्ले लिस्ट में चेक कयो दोस्तो मुंहिंजे चैनल जी। इंशाअल्लाह तव्हांखे उते अहिड़ा कमेंट में अहिड़ा वीडियोज़ मिलंदा जेका तव्हांजे कम जा हूंदा। सभई जेको आहे न प्ले लिस्ट असां अलॻि ठाहे छॾियो इन चैनल ते। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां वरी नेक्स्ट वीडियो में। दुआनि में यादि रखंदा शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।